इतने वहां सभी अहम ख़बर शेयर कर रहे हैं। थरपारकर में भी ककर वसी पिया, नंगर पारकर समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात थी आहे। नंगर पारकर में गजगोड़ से बरसात, मारूड़न के चेहरन ते मुरकूं अची वियूं आहिनि। अहम ख़बर वहां शेयर कई पिया। थरपारकर में भी ककर वसी पिया, नंगर पारकर समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात पई आहे। नंगर पारकर में गजगोड़ से बरसात पई आहे, जंहिंखां पोइ मारूड़न के चेहरन ते मुरकूं अची वियूं आहिनि। अहम ख़बर वहां शेयर कई पिया। थरपारकर में भी ककर वसी पिया आहिनि। नंगर पारकर समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात पई आहे। नंगर पारकर में गजगोड़ से बरसात पई, मारूड़न के चेहरन ते मुरकूं मोटी आयूं आहिनि। थरपारकर में भी ककर वसी पिया, नंगर पारकर समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात थी आहे। नंगर पारकर में गजगोड़ से बरसात, मारूड़न के चेहरन ते मुरकूं अची वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रियाज़ हुसैन। जी रियाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, नंगर पारकर समेत बरसात जे वक़्त जोरदार बरसात थी थी। मौसम ठीक है, मुझे मेहरबानी रियाज़ अपडेट कर लें।